हैदराबाद में पीपल्स लेबर ब्यूरो सिंध तरफ़ां PTI हुकूमत के ख़ात्मे की खुशी में तकरीब मुनक़िद कई वई है। नवी न्यूज़ रिपोर्टर शोबान सोलंकी मौजूद पीपल्स लेबर ब्यूरो सिंध के सीनियर नायब सदर लाल बख्श कलोड़ो और जनरल सेक्रेटरी सैयद फयाज़ अली शाह की अगवानी में कलोड़ा ॻोठ में तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में पीपल्स ज़िले हैदराबाद के सदर सगीर अहमद कुरैशी, मोहम्मद आज़म राजपूत, मुश्ताक अली कलोड़ो, अकबर मेमण, गुलाम हुसैन मुग़ल, इम्तियाज़ हिंगोरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते कारकुननि अगवाणनि पार्टी गाननि ते झूमरियूं हयूं ऐं आतिशबाज़ी जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। पान ॾिठो आहे त पान ख़बर आहे त केॾो ग़रीब आवाम सां ज़ुल्म कयो वियो। महांगाई जे मथां महांगाई, महांगाई जे मथां महांगाई, आख़िर केसि ताईं आवाम केसि ताईं बर्दाश्त कंदी। अॼु उहो बिलावल साहब साबित करे ॾेखारियो त असां अॼु बि आवाम जो आवाज़ आहियूं, सुभाणे बि आवाम जो आवाज़ रहंदासीं। ग़रीबनि सां अॼु बि गॾु आहियूं, सुभाणे बि रहंदासीं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, नियाज़ी वियो आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे, पर टोटल आवाम पाकिस्तान जी ख़ुशि आहे। हींअर जेके मुखालिफ़ माण्हू आहिनि, जेके असांजी पाक आर्मी जे ख़िलाफ़ पिया ॻाल्हाइनि, जिन खे ॻाल्हाइणु न खपे। असां हिकिड़े ग़रीब दुश्मन, मज़दूर दुश्मन वज़ीर आज़म मां असांजे लाइ असांजी जान छॾाई आहे। जंहिं 3.5 सालनि में पाकिस्तान खे जी सत्यानाश करे छॾी। पाकिस्तान जी मुइशत हींअर वञी ज़ीरो ते बीठी आहे। ग़रीब तबिके जो इहो हाल आहे जो माण्हू खे मज़दूरी कान थी मिले, लाइनूं लॻी पियूं आहिनि। जिथे बि तव्हां वञो शहर में पीढ़ियुनि में लाइनूं लॻी पियूं, मज़दूरी कान थी मिले। हीअ ख़ुशी जो ॾियारो आहे। असांजे चेयरमैन साहब मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं उन सां गॾु सिंध जे प्रेसिडेंट मोहतरम निसार अहमद खोड़ो साहब जेको माना उनजे हुकुम जे तहत ऐं हीअ आउं सम्झां थो ॻाल्हि खे त यूम निजात जो ॾींहुं आहे। ऐं इमरान ख़ान जी हुकूमत जेके माना जंहिं तरीक़े सां जेको माना जेके बि वादा कयईं सभु माना उहे माना कूड़ा वाइदा कयईं।